नाज़रीन, हम खबर शामिल कंदासीं। वफाकी हुकूमत मुल्क में गैर कानूनी तौर तरसियल अफ़गान मुहाजिरन के फौरी तौर वापस मोकिलण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि अफ़गान मुहाजिरन जी वापसी बाबति आला सतही इजलास थियो आहे। इजलास में फील्ड मार्शल आसिम मुनीर, वफाकी वज़ीरनि, आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म ऐं टिनि सूबनि जे वॾनि वज़ीरनि जी शिरकत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इजलास खे ख़िताब कंदे चयो त अफ़गान सरज़मीन तां पाकिस्तान ते दहशतगर्द हमला ऐं उन्हनि हमलनि में अफ़गानियुनि जो मुलविस हुअण ते ॻणती आहे। वज़ीर आज़म हिदायत कई त समूरा सूबाई वफ़ाक़ी हुकूमत जे सहकार सां गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गान मुहाजिरनि खे जल्द वापसि मोकिलीनि। हम ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गान मुहाजिरनि खे फौरी तौर ते वापसि मोकिलण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि अफ़गान मुहाजिरनि जी वापसी बाबति आला सतही इजलास थियो। इजलास में फील्ड मार्शल आसिम मुनीर, वफ़ाक़ी वज़ीरनि, आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म ऐं टिनि सूबनि जे वॾनि वज़ीरनि पिणु शिरकत कई आहे।